जुंगशाही मां रिपोर्ट कर रहा है हुजूर अहमद ब्रोही। जुंगशाही रेलवे स्टेशन लग बरादाबाद स्टेशन ते कराची का लाहौर वेंदड़ माल ट्रेन जी इंजन अप लाइन ते ख़राब थी बीह रही, जंहिं सबब रेलवे ट्रैफिक शदीद मुतासिर थी वई। वाक़े खां पोइ कराची का लाहौर वेंदड़ मिल्लत एक्सप्रेस के बरादाबाद स्टेशन ते लूप लाइन तां क्रॉस करण लाइ कांटो कयो वियो। रेलवे ज़रियनि मूजिब लूप लाइन ॾांहुं मोड़ण दौरान मिल्लत एक्सप्रेस जो इंजन ओचितो पटड़ी तां लही वई, जंहिं सबब रेलवे ट्रैक के नुक़सान पहुतो ऐं अप तोड़े डाउन लाइन ते ट्रेननि जी आमद रफ़्त मुअत्तल थी वई। कराची खां लाहौर वेंदड़ कराक्रम एक्सप्रेस, बिज़नेस एक्सप्रेस, अवामी एक्सप्रेस, मेहरान एक्सप्रेस ऐं ॿियूं ट्रेनूं जुंगशाही स्टेशन ऐं झम्पेर स्टेशन धाबेजी स्टेशन ते बीहारियूं वयूं। वाक़े जी इतला मिलंदे ई रेलवे अमलो ऐं टेक्निकल स्टाफ मौक़े ते पहुची वियो, जॾहिं त क्रेन ऐं ॿियो रेस्क्यू सामान घुरायो वियो त जीअं इंजन खे वापसि पटड़ी ते आणे ट्रैक बहाल कई वञे। रेलवे इख़्तियारनि जो चवणु आहे त वाक़े सबबि कंहिं बि क़िस्म जी जानी माली नुक़सान जो इतला नाहे मिलियो, जॾहिं त मुसाफ़िरनि खे सख़्तु तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियणो पियो ऐं रेलवे इंतिज़ामिया तरफ़ां वाक़े जी जांच शुरू कई वई आहे।